पिंजू हाँ अॼु पंहिंजो फ़ैसिलो सामा खबर है जगह मां फोन किया चरियो कोन्हे ते मां चयो इहो नूरूअ ॿ टे माण्हू घुराया आओ तो दाऊं ॾिनियूं आहिनि मुल्के में आओ तो तला करे मां चयो अॼु माण्हू घुराए विहारे पिंजूअ घुराए आओ फ़ैसिलो करे ॻाल्हि हिकिड़े पासे करे छॾियूं तो हे जेके बि घुराया ने हे तो सब चोर चकारन फैसले में चंगो मुस्तको बि कोन तो ॾिसे फ़ैसिले में चङो मुस न हुजे सही आहे तोखे नूरो जो लाचार मां सॼी ख़बर है लाचार मांखे कोन्हे पर हिकिड़ो माण्हू चोर आहे ई कोन चए थो हाणे जिते चओ त तव्हां वेसा थो ॾीं इतबार थो ॾीं पोइ तूं राय ख़ुदा ते अॼु ख्वार ख़राबु कयो आहे तला करे मां ॿ माण्हू चार विहारे ॻाल्हि हिकिड़े पासे करे छॾियूं इन त कंहिंजो बकर बि कोन्हे छॾियो पोइ तोखे छेलाती हिन लाइ सट अचे छेलाती मां जे बकर पुठियां पिया मां ॿ बकरा रखाऊं न को अॼु छॾीनि न को सुबुह छॾीनि मासी वहिंवार कनि यार हीअ बकर जी चोरई तो ख़बर आहे त हाणे कोॾूं कंदो आहे हैं कोॾूं कंदो आहे कोॾूं चोराए तो अगुर हीअ बकर जी चोरई त इहो कंदो आहे न इहो त दरवेश आहे दरवेश इहो वॾो दरवेश आहे तूं त तंहिंजी साख ॾे थो हा को तॾहिं घुरायुसि वेरस मां जे त साम्हूं वेरस अची माना हिते सवाल जवाब आन थो करे सघनि सो मां चोर त इहे ॾाढी तॾहिं चैम्पल मुंहं में ठोकींदुसि पोइ सो तुंहिंजो मसइलो आहे घुराए फोन करे गनिया नंबर हाणे पाणी गजी अचंदा मिलायसि नंबर त करो हा वात बूट लुजरी जड़े वातारा फोन करो न जगड़ो घुराइस सभिनी लाती सट अचे तोखे मां अचो चङो आहे सलाम वालेकुम मां चयो कोॾूं तो थी कढाए अच्छा हा इहो पिंजूर वतण ॿारहं कोन्हे जेको इहो हा रस्ते पासे वारो हा ओ ते वठी ॾिस कट फोन अचंदा कट हाणे कट हा कट कोॾूं हे मेरा सुञाणे थो हा ए पिंजो आओ आहे सॼो तो जहिड़ो है हाओ ए मांजो कीअं अब्बा घुमंदल फिरंदड़ माण्हू हो थी सघा मां तव्हां वटि चकर आयूं जे लाया न सॼो चेहरो सभु ॿिन्ही जो हिकु जहिड़ो आहे हाओ इहो आयो ने बकर विञाया आहिनि बकर ते बकर विधाई नूरू वटि तो मुल्क में दाहूं ॾिनई कले जे शहर माण्हू माण्हू झले चई न मां बकर खान नूरू मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी नथो सम्झे आ करी हिकिड़ी ॻाल्हि हो करे ॿी ॻाल्हि चए तूं त नूरू आहे तोरो करे नूरू करो नूरू आहे मारो माइट ये त मिस्किन जहिड़ो गरीब आहे इन त बकर दाई आहे चए तो ॾिठई ज़हीर ॾिठा न त इहो बकर खणी वियो विकण ए पको आ चङो सखरी ने घुरायो जो मां जरा घुरायो तो मूं शखस हाओ मान हाओ ए मां कने चोरी थी अलाए तो शख तो में हाओ वापारी इहो पुठियां वेठो आहे इहो घुराया हूं हाँ तो में शक किया हूं नूरू का दी करी आजाद हाँ तू छिके जान छदा हाओ काका मां को कजी चोरी करने के सही है तो कें जो मां बकरा तो चोरी कन तो चो के मां के कें चो मां के कें भी चो उंजा जा मां के न चोंजा मां सजी खबर है त मांजी चोरी तो नूरो का दूर काने आ चवे तो कोडू जे मांजो मीटर शॉट थियो त आ त केक को तो सुनाने जेके वेठा न ये सब को न छडाइंदा है तो जा बकरा कर 100 साल मात थया वादो मांजो तो आ भरनी तो जरा छोकरी तो बुधा सही है मां कोन खा या 100 साल यारी गाल मां न बुधा आ चंतो तो सुंदरी बंदला को सुठो सुंदरी बन काका या तो केड़ी गाल तो करे ये मिनट में चेपल तो मात न कर मांजो मान मुल्क में सही है ए काका तो खाम में का तो कावड़ जी नूरे से चोरी करी कोन है सबनी खबर है सजो राज ने पूछी दे यार मां केंजी चोरी हां तो करी कोन है यार मां के हेकड़ो मानु चईने तो मांजी कोडो चोरी केदा वायदो तो या बकरा तो हाथ भरे मां काने शकल तो समझा यार यार पिंजू ॻाल्हि ॿुध तो जो नूरू चोर कोन्हे तो जो माल हिन ई चोरायो आहे बकर तो जो हिन थी आहिनि बकर हिन थी विकियाई आहे मेरे में वापारी री गधे खणी वियो बकर मिमड़ ॻोठ में तेनो रे से ये तो गालाई जाबे तो छापा गाले तो मां तो जो हो शरीफ ॾिठान तो सुए आ ब्लड प्रेशर मरीज मानो मरी पे मजा पो मरी पर न खणंदा आहियो न परा माल ए मां तो के तो सबूत को मां खावा सबूत आहे न हो शरीफ तो गवाह काका नो रे समय कोनन का मां का फसाइन सब
वो सद्दाम ने पंचरारो इतना तू मटे वे पंचरा दुकान था मार मोटरसाइकिल आ जाने जाने ना मोटरसाइकिल में पंचर जो तो सद्दाम को फोन करे घोड़ा टीम पे रात उन्हें मामनर उन्हें मोना हमें को गुस्सा कर छिके जान छड़ा हने बकरा परा विकणे पर तू गरीब बे धणिया छड़े काका तो भले मैं 100 खड़ा रहा 100 खड़ी दे मैं बकरा रा कोनन का ए भैया कर तरीका आ दूसरे शौकत तू चाहे पर तू पाना पर चाहे तो चोरी इन्हें के ये शौकत पर चाहे ऐसे आंखो तो चाहे आज तो चोरी कट कोडू सुबह यो टंग में बद में ते मतलब पोया गाल मता सोची ना जे इसे तो मैं चोरी कट ये गलत है ए भैया तू समझे मैं छोकरी मारी कोडू कोन खपाए ए गाले गाले बोलो मासी कोडू कोन खपाए तो भले परेशान मरी तो गाने तो मारे सही तो चाहिए सही कोन आवाज मानू गवान यार कोनन काका काका कोनन काका गली में અને બુઆરી ગાલો ના બોધી કોને હો કને માં બોડો ને ગલાયો હર કે એ બે તરા કે ગાલા યાર બાબા માસી કોડુ બકરો કોને ક્યાં ને છોકલી ને એને સમજા એ ભલે પ્રેશર મરી ને મરી પંદો માજી હાલત દસો નકો તો કમાણા જડો નકો બ્યો માજે બે બકરાડા ઘણી ચોરી કરે છે દેવ બે કરતા હું બેણ્યા ચોકત તો કોણ છડાઈ દો કોડુ આ ચતો તો ચોકત કોણ છડાઈ દો मां बार सब दा जिटन कड़े चेपल ठोकिए मम ठोकिए भड़वा चेपल जरा पकड़े आ बन्ने तो देखो मां की मतलब करे हो तू तो करे भड़वा मां छड़ो क्यों चेपल सही लगो दी कोने पिंजू हां तू ना दरवेश चेपल न ने होता तू चाहे पर चोर तो जो ही हुआ होता रो ला कुछ खिजे पियो आ बे तो कब गाड़ी जनो सुबह अचे तो मांजा बकराड़ा पैदा करायो कोडो सु गेडे बियो सुबह वठी जे तो वापस यारे जे चोर सजी सबत नहीं बुधाय चोर आए तने भागो छी आओ चोर आए सो आगो तो जे तो कोने चोर आओ पर तू ना चेपल न आने पोचो गुले जा रे विजे मांजा बकराड़ा कया मा मिस्की ना जा बकराड़ा खाइन तो बकराड़ा तू उठे आ ने आज तो मासी गणी तू में न कर आ निकले तो आन सुबह जे वठी जे मासी व्यवहार कराय चोर मांजे जो नूरू कदे नूरू ले एडे एने गरीब कामा ओ काला चो आवे कुछ है आओ चोर ये कोडू जे को लेके तो चेपल नी सिस्टम पर यो बची यही गालो ना माजे सी चोर कोने हनु मारो था माफ करे यार कदे अन मा चो दिखते ही गड़े रही रे चोवो पर रात तवरी सुबह रे आसपा मासी गाल के ते चो कोडू अगना पूछा करे से छोकरा कूड़ कोन गालाइंदा सही है चलो ठीक को माफ करे जा ठीक है गोरे 500 शुका का हाले तो ठीक है हाले तो चेपल भला के दी दो